कराची में ख़बर ईंदा हाल त पाकिस्तान पीपल्स पार्टी के अगवान सईद गनी चयो आहे त असां कंहिं बि उम्मीदवार के अगवा न कयो आहे। इन हवाले सां समूरा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। कराची में सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे सईद गनी चयो त नवाबशाह जी सीट ते पीपल्स पार्टी हमेशा वॾी अक्सरियत सां कामयाब थींदी रही आहे। 2018 में भी पीपल्स पार्टी इन सीट तां वॾी अक्सरियत में कामयाबी हासिल कई हुई। हिन चयो त आसिफ अली ज़रदारी खे नवाबशाह जी सीट ते 50,000 वोटनि जी बरतरी हुई। पीटीआई आसफा भुट्टो जी फतह के तकरारी बनायो। आसफा भुट्टो जे मुकाबले में कंहिं बि उम्मीदवार जी का बि हैसियत न आहे। जेकॾहिं आसफा भुट्टो चूंडुनि में हिसो वठे हा त शायद आसिफ ज़रदारी खां वधीक वोट खणे हा।